बोल गुरु नानक देव की जय। साईं लहणाराम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम शांति। ओम हली अचो कवार बाबा सत्संग में। हली अचो कवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो कवार बाबा सत्संग में। हली अचो कवार बाबा सत्संग में। सत्संग आने के ही सारा। सत्संग आने के ही सारा। सजा मेल है धन का भारा। सजा मेल है धन का भारा। जाबी सखत हजार बाबा सत्संग में। जाबी सखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो कवार बाबा सत्संग में। हली अचो कवार बाबा सत्संग में। आप अंदर जाके खोलाए। आप अंदर जाके खोलाए। कदम तेरे बचे तो खाए। कदम तेरे बचे तो खाए। ये सब दुआर बाबा सत्संग में। ये सब दुआर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नरंग में। सत्संग में बाबा नरंग में। हली अचो कवार बाबा सत्संग में। हली अचो कवार बाबा
गुरुदेव भगवान भगवान की जय। जेकॾहिं दुनियावी सुख ॾिसी भक्ति मार्ग खां गुमराह थी वई ऐं सतगुरनि तोखे सम्झाइण लाइ खणी के दुख बि ॾिना त उहे बि उनजी बेहद कृपा सम्झ। उहा बि कृपा सम्झो। जेॾी महिल दुख थो मोकिले नी त उहा बि उनजी कृपा सम्झूं जो असांखे यादि त करे थो। उहो बि सम्झाइण लाइ चए थो, करे थो भई दुनिया जा असां सुख ॾिसी ऐं भुलिजी था वञूं, भक्तीअ खां गुमराह थी था वञूं, माना ओॾे पुठी था करे छॾियूं, फिरी था वञूं, तॾहिं हू दुख मोकिले थो। त उन में बि हुनजी कृपा समायल हूंदी आहे। ईअं न चऊं त हे छो आयो दुख मुंहिंजे मथां, छो आयो, अहिड़ो कहिड़ो मां कर्म कयो आहे। कर्म त कयल आहे, उहो त पाण बि सम्झूं था। त माई अॼु मूं वटि आई न ई हुई, ॿुधाई थोरी ॻाल्हियूं, चयोमांसि लहिणो ॾियणो सम्झो, अॻिलो कर्म कयल हूंदो आहे, लहिणो ॾियणो हूंदो आहे न, पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं अची वणंदियूं न। कुझु भई पोइ लहिणो ॾियणो अहिड़ो कर्म आहे, अहिड़ो कयल आहे तॾहिं त भोॻे थी न माई। वरी ईअं चई वरी पंहिंजा कर्म था ठाहियूं नी, त अहिड़ो मां कयो आहे, छा कयो आहे अहिड़ो। जेको कयो आहे उन जो हींअर मिले पियो थो त उहो एक्सेप्ट त कयूं न, त बराबरि मुंहिंजो अॻिलो कयल आहे, तॾहिं हींअर इहो मिले थो। पोइ त वीचारी चए पई आहे बराबरि कंहिंजो ॾोह कोन्हे। वञोसि हुते त पूरो न्याउ आहे नी, हुते थोरी तेरी मेरी हलंदी, चालाकी चतुराई हुते कमु ईंदी छा। हुते तिर ॻाल्हि जा असांजा फोटा निकिरनि पिया था। कुदरत वारो कैमरा सां तुंहिंजा फोटा कढंदो आहे। बसि असांखे माना सोची सम्झी सभु करिणो आहे, संभाले करे विख संभाले करे खणणी आहे अॻियां। ॾाढी तिरकण बाजी आहे, पेर पुख़्तो रखिणो आहे त असां बीह सघंदासीं। तरे ताईं तिरकण आहे। तरसूदी न मोर माता जो किताबु पढ़ंदासीं, हुन में लिखियलु ईंदो त तरसूदी तिरकण आहे हिन राह में। ईअं न त असां अधु पार पहुची वियासीं त बसि अध में बि किरी था सघूं। घणीअ विद्या, हुनर, मान, इज़त ऐं पदवी या धन सां सतगुरनि जी कृपा न मिली सघंदई। मथां हुनजो माण करे या फ़क़ति हुननि चीजुनि में पंहिंजो क़ीमती वक़्तु बर्बादु करे छॾी। सतगुरनि जी कृपा त शेवा ऐं निमरता सां ई हासिल थींदी। पद केॾो बि वॾो हुजे, धन केॾो बि कंहिंखे हुजे, इज़त मान केॾो बि कंहिंजो हुजे, उन सां हुनजी कृपा कान थींदी। हुनजी कृपा त जेको निमरता सां थींदी, जेको किरंदो सो पाईंदो, ईअं कान मिलंदी। हे वॾो माण्हू आहे, मुंहिंजी शहर में इज़त आहे, त मूंखे भई साईंअ जी कृपा थियणु खपे। अहंकारीअ ते त थींदी ई कान्हे। कृष्ण भॻवान बि गीता में चए थो त जेको तूं कर्म करे त उन में फल जी इच्छा न रख। असां हींअर जेके बि कम कयूं था नी त पंहिंजे मान वॾाईअ लाइ था कयूं, पद प्रतिष्ठा लाइ। मूंखे पद वॾो मिले, इज़त खे मुंहिंजी समाज में माण्हू मूंखे सुठो करे लेखिन, वॾो करे लेखिन, असां उन लाइ था कमु कयूं। पर असां शेवा सम्झी सभु कमु कयूं न त उहो कमु सुठो बि थिए ऐं सफल बि वञूं।
त असांखे सफलता प्राप्त थिए कम में। हे कृपा सागर सतगुरु, मां अव्हां जी वॾाई कहिड़नि लफ़्ज़नि में लिखां। अव्हां बेहद दयालु आहियो। उन्हनि ते बि कृपा करियो था जेके अव्हां जी महिमा खे भुलियल आहिनि। उन्हनि ते था कयो, अहिड़ा तव्हां दयालु आहियो जेके महिमा खां माॻे भुलियल आहिनि, उन्हनि ते बि कृपा थो करे। त उन जो महिमा जो असां वर्णन कीअं करे सघंदासीं? आहे ताक़त जो करे सघूं? हिन में ईंदो आहे न त तो मूंखे हिकु ज़बान ॾिनी अथई, पर रूम रूम में ज़बान हुजे नी त बि तुंहिंजी महिमा पियनि था, त बि न ॻाए सघूं असां हुनजी महिमा। उहो एॾो दयालु आहे। जेके माॻे हुनखे नथा ॼाणनि, नथा सुञाणनि, त बि उन्हनि ते बि कृपा करे। ख़ाली हिकु दफ़ो राम चवण सां बि मुक्ति थी मिली वञे त हू केॾो दयालु थियो। इहो राम जो ॿुधायां कल्ह जेको चए पई। रामचंद्र जॾहिं लंका खे हाराए ऐं आयो न अयोध्या में सीता खे वठी, त सभु गॾु आया हुअसि, वानर सेना बि सॼी हिन सां गॾु आई हुई। त जनक राजा हिन खे चिठी लिखी थो मोकिले रामचंद्र खे त भई तूं एॾी लंका जीते ऐं आयो आहे, रावण खे मारे आयो आहे, त मुंहिंजी मर्ज़ी आहे त तव्हां सभु हिते अचो त मां तव्हांजो सन्मान कयां। तव्हां सभु अचो, सॼो कुटुंब परिवार, माताऊं जेके बि अथव सभु अचो, ऐं वानर सेना खे बि वठी अचो त असां सभिनी जो सन्मान कंदासीं। अॻे चिठियूं लिखी मोकिलींदा, कासिद खणी ईंदा हुआ चिठी, पोइ हुते भरीअ सभा में पढ़ंदा हुआ। हाणे रामचंद्र थो चए त ॿिया सभु त खणी हलूं, वानर सेना खे कीअं वठी हलूं? वानर थींदा आहिनि चंचल, उते कुझु न कुझु कंदा। मिथिला नगरीअ में मुंहिंजो कंधु हेठि थी वेंदो। वानर सेना खे नथा वठी हलूं। त वानर सभु चवनि पिया, छो असांखे वठी हल न। सीता जी खोज करण में असां पंहिंजे प्राणनि जी परवाह न कईसीं, तोखे साथ ॾिनोसीं असां, हाणे होॾे असां छा कंदासीं? तुंहिंजो कुझु बिगाड़ींदासीं थोरी, असांखे वठी हल। वॾो इन्हनि जो जेको न जामवंत, उहो चएसि थो त भई फिर बि वठी हलेनि न, कुझु कोन कंदा। चईसि न जामवंत, तोखे ख़बर कान अथई केॾा चंचल आहिनि, हिननि खे वेहणु कोन ईंदो, कुझु न कुझु कंदा हुते। उते ख़बर अथई पोइ मुंहिंजो वरी सावरो ॻोठु आहे, पंहिंजो नालो हेठि थी वेंदो। त चईसि न, हिननि जी जवाबदारी मां थो खणां, हू कुझु बि न कंदा, मां सम्झाए छॾींदोमांनि। चईसि चङो, तूं जवाबदारी खणे थो त पोइ भले वठी हलेनि, कुझु हेठि मथे थियणु न खपे। चईसि न थींदो, मां चवां थो न थींदो। ठीकु आहे। ऐं जामवंत हुननि खे सॼी वानर सेना खे सम्झाए छॾियो त कुझु बि उते न कजो, ढिंगा मस्ती भई नच टुप उते कुझु न कजो, जीअं मां कयां न ईअं कजो। भले, जामवंत सियाणो हो न। आया सभु उते मिथिला नगरीअ में, हिननि जो ॾाढो आदर सत्कार कयनि अचण सां ई। रोटी आयनि 36 प्रकारनि जा भोजन। त वानर सेना जेका हुई न, सभु वीचारा जामवंत ॾे निहारनि पिया त जीअं उहो करे ईअं असां कयूं, जेको इहो खाए उहो असां खाऊं। हू पूरी पियो खणे त हे बि पूरी पिया खणनि, हू पकोड़ो पियो खणे त हे बि पकोड़ो पिया खाइनि। जीअं हू खाए पियो, वीचारा चुप करे खाइनि पिया, तुर बि मस्ती कोन कयनि, आराम सां रोटी खाइनि पिया। रोटी अञा खाइनि ई पिया त छेले आया अंब। अंब जो आया त ईअं सॼा अची रखियनि। वानर सेना वटि त सॼा रखनि नी,
हू कटियल त खाईंदा कान्हनि। अंब जो सॼा रखियनि त जामवंत वीचारे अंब हिकिड़ो खयो पहिरियों, हू राह पिया ॾिसनि भई जामवंत खणे त पोइ असां खणूं। त जामवंत अंब जो खयो त जामवंत ॾाढो शक्तिशाली हुयो, ॾाढी हुन में ताक़त हुई। अंब जीअं खयईं नी हथ सां ईअं जोर अची वियुसि त खखड़ी ईअं उॾी अची ॿाहिरि पई। त हुननि जो सभिनी ॾिठो त हिननि जे लेखे हाणे इन ईअं कयो आहे त असांखे ईअं करिणो आहे, चयो जो अथई जीअं मां कयां ईअं कजो। हुननि बि सभिनी अंब खणी ऐं जोर ॾिनो त सॼी हुन में सभा में अंबनि जूं खखड़ियूं लॻनि ईअं जोर सां उॾे जो, का कंहिंखे पई लॻे, का कंहिंखे पई लॻे। रामचंद्र चई त मां जामवंत खे चवां पियो हिननि खे न वठी हल, जामवंत मञे न पियो। सभु माना पोइ त ॾाढो खिलनि बि पिया। पोइ न राजा जनक ॾिठो न त रामचंद्र खे गुस्सो थो अचे, त रामचंद्र चएसि थो त गुस्सो न कर हिननि ते, हिननि पाण ॾाढो सभिनी खे खिलायो आहे, तूं छो थो गुस्सो करे? हिन में तुंहिंजो नालो घटि कोन थींदो। सम्झ राजा जनक ज्ञानी हूंदो। पोइ त जामवंत बि अची रामचंद्र खां माफ़ी थो घुरे त प्रभु हे मुंहिंजी भुल आहे, हुननि खे मां चई छॾियो जीअं मां कयां ईअं कजो, पर मां त मूंखां भुल में थी वियो, हथु लॻायो अंब खे त। पर हिननि ईअं सम्झो त जामवंत करे थो त असांखे बि ईअं करिणो आहे, तॾहिं हिननि कयो आहे, हिननि ते तूं गुस्सो न कर। सॼी सभा में खिल मस्ती थी वई। हा तव्हां त खिलियव ई कोन वानर सेना हक़ीक़त में पंहिंजा प्राण बि त ॾेई छॾिया न सीता जे ॻोल्हा में। एॾो केरु करे छा? पहिरियों जेॾीमहिल रामचंद्र चइनि थो भई सीता जे ॻोल्हा में भई हलणो आहे त सभु हाली त वीचार में पइजी विया त रावण सां केरु मुंहुं ॾेई सघंदो। सभु चुप थी विया, फिरी पिया वञनि सभु त किथे रावण किथे असां बांदर, हुन सां कीअं पुॼी सघंदासीं? पोइ राम भई लक्ष्मण बि सम्झाइनि थो, राम बि सम्झाइनि थो कि जंहिं पासे भॻवानु आहे त तव्हां ड्रिजो छो था? तव्हां मुंहिंजे भाउ खे भई प्रभु परमात्मा नथा सम्झो छा? साधारण तव्हां बि मानव था सम्झो छा रावण वांगुरु, जो तव्हां एॾो ईअं ड्रिजो था? अगरि इन जे कमु अची वियासीं, जे मरी बि वियासीं त बि कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? भॻवान जे कमु ईंदासीं न, जे मरी बि वियासीं त। पोइ उन्हनि खे हिमत थी अचे, या वानर सेना न हुजे न त सीता मिले न छा? भले हे उन जी लीला हुई, उन कई, पर श्रेय त सॼो उन्हनि खे वियो न। कीअं हनुमान एॾो 100 जोजन समुंड पार करे ऐं वियो आहे, वरी कीअं पुल ॿधी अथनि, अणथियणियूं ॻाल्हियूं। पुल बि या राम कोन ठाही काई, बांदरनि ठाही। इन्हनि बांदरनि में 2 भाउर हूंदा, नल ऐं नील। उन्हनि खे वरदान मिलियल हो त तव्हां कहिड़ी बि गौरी शइ बि भई दरिया में विझंदव न त उहा तरंदी। पत्थर सभु उहे था उछलनि, ॿिया सभु खणी था ॾियनि। हिकु ॼणो राम राम लिखंदो पियो वञे, तॾहिं चवंदा आहिनि राम से बड़ा राम का नाम। पहिरियों ईअं ई विधनि, पहिरियों ईअं ई विधो वञ त ॿुॾी वियो उहो पत्थर। पोइ हनुमान चयईं त न, राम लिखी पोइ विझो। राम पत्थर विधो नी त ॿुॾी वियो, पहिरियों राम खां विझाए वञ त उहो ॿुॾी वियो। पोइ उन्हनि खे नल ऐं नील खे चयनि। पोइ हनुमान राम राम लिखंदो पियो वञे सभिनी पत्थरनि ते, उहो नल ऐं नील विझंदा पिया वञनि त पुल ठही वई। इहो पत्थर जेॾीमहिल पहिरियों राम विधो नी ॿुॾी वियो त सभिनी खे भई ईअं थिए पियो त राम पत्थर विधो त बि ॿुॾी वियो, इहो वरी कीअं?
ईअं छो थियो? राम विझे त उहो त तरणु खपे न, पंहिंजे हथ सां पथर विधई त हिक ॿिए में पुछनि पिया त ईअं छो थियो? राम मंदोदरी थी पुछे, हनुमान थो पुछे, हनुमान खां पुछनि था, पाण में माना सुवाल जवाब करे पोइ हनुमान वटि था अचनि। हनुमान तूं ॿुधाए त श्री रामचंद्र पाण प्रभु आहे, उहो उन पथर विधो त छो ॿुॾी वियो? त चईसि तव्हां एतिरो बि नथा सम्झो, जंहिंखे हू तारणु चाहे उनखे तारींदो, जंहिंखे ॿोड़णु चाहींदो त उहो ॿुॾी वेंदो न। उहो सभु उन जे हथ में आहे। पोइ हनुमान सभिनी ते राम राम लिखी ॾिनईसि। हे कृपालु प्रभु, मां जॾहिं खां अव्हां जे शरण वरिती आहे ऐं अव्हां जे चरणनि में सर्वंस अर्पण कयो आहे, तॾहिं खां मां एतिरो सुखी थी वियो आहियां जो न मूंखे खाइण जी चिंता, न रहण जो फ़िक्र, न ई कंहिं ॿिए क़िस्म जी चिंता आहे। काई बि चिंता ई कान्हे जॾहिं खां तुंहिंजे शरण में आयो आहियां। पर सर्वंस जॾहिं तोखे ॾेई छॾियो आहे त ईअं न खाली असां नाले मात्र बसि हुन जे शरण में आया आहियूं, नाम वठी खणी रखी छॾियो आहे, ईअं न। सर्वंस हुनखे ॾेई छॾियो, हुनखे अर्पण करे छॾियो, पोइ असांजी चिंता लही वञे, न खाइण जी, न पीअण जी, न रहण जी, जो त काई बि चिंता कान्हे। जंहिं सभु ॿार उन जे मथां रखी छॾियो हूंदो उनखे वरी कहिड़ी चिंता? उहो त पोइ ख़ाली उनजो चिंतन कंदो न। उनजो चिंतन असां कयूं त उहो असांजी चिंता पाण ई करे। असां उनजो ज़िक्र कयूं त उहो असांजो फ़िक्र करे। नतीजे तौर मुंहिंजो मन हर वक़्तु ख़ुशि ख़ुशि रहंदो आहे। इहो सभु तव्हां जी कृपा जो फल आहे। हिन दास जी इहा वेनती आहे त अव्हां जी अहिड़ी कृपा सदाईं मूं ते बणी रहे। या माना वेनती कंदा अचूं, प्रार्थना कंदा अचूं त अहिड़ी कृपा सदाईं बणी रहे जो मां सदाईं ख़ुशि रहां, सभु तोखे ॾेई छॾियां, बसि निश्चिंत वेठा हुजूं। असां पंहिंजे मथां भार रखी वेठा आहियूं, थींदो असां खां कुझु कोन्हे, करण वारो सभु उहो आहे। मां वॾनि जो ॾाढो रोज़ु ॿुधाईंदी आहियां, केतिरो फेर आयो आहे सभिनी जे घरनि में ख़बर पवंदी हूंदव। हिकिड़ा ज़ाल मुड़ुस हुआ, वञनि पिया होटल में रोटी खाइण। ज़ाल खे चएसि थो हल जल्दी तयारु थी त हलूं रोटी खाइण। त मां हुआ त माणस थी चएसि त मूंखे बि वठी हल न ॿाहिरि, मूंखे ॾाढी दिलि आहे ॿाहिरि वई मां बि खाई अचां। त चएसि था पंहिंजी उमिरि ॾिठी अथई, हींअर तोखे ॿाहिरियों खाइण ते दिलि थी अथई? चईसि ॾाढो टाइम थी वियो आहे, तुंहिंजे पीउ खां पोइ मां ॿाहिरि वई कोन आहियां, कॾहिं त दिलि थींदी न, मूंखे वठी हल। चईसि तॾहिं जी ॻाल्हि ॿी हुई, तॾहिं तोखे पची वेंदो, हाणे कोन पचाए सघंदीअ ॿाहिरियों, ख़बर कोन अथई तेल मसाला केॾा था अचनि। ठहियो इहो वीचारी चुप करे वेही रही। नूणस चएसि थी तुंहिंजे लाइ रोटी करे रखी थी, मैं खाई वठिजांइ। हे हली विया। ॿिया राति जो आया देरि सां, खाई पी आया त चवनि था बाप रे केॾो ट्राफिक हो। चङो थियो पाण सां ड्राइवर हो, दिल्लीअ जहिड़े शहर में पाण गाॾी हलाए न सघूं, एॾो ट्राफिक थो थिए। ड्राइवर गाॾी रखी ऐं मथां अचे चएसि थो त मूंखे सुभाणे छुटी खपे हिकु ॾींहं जी। त चईसि छो सुभाणे छुटी खपई? परीहं त आर्तवार अथई, ऐं आर्तवार जी छुटी तोखे असां हूअं ई बि ॾींदा आहियूं। छुटी कीअं ॾींदासीं तोखे? तोखे ख़बर अथई मां गाॾी हलाइण पुॼंदी कोन्हे ट्राफिक में। त चईसि पर मूंखे सुभाणे ज़रूरी कमु आहे। चईसि अहिड़ो कहिड़ो कमु अथई? परीहं ई आर्तवार अथई, परीहं कजां।
चईसि न पर मूंखे जेको कमु आहे न उहो सुभाणे ई थींदो। चईसि अहिड़ो कहिड़ो कमु कई जो सुभाणे ई थींदई परीहं न थींदई। चईसि सुभाणे मुंहिंजे माउ जो श्राद्ध आहे त उहो मां परीहं थोरी करे सघंदमि, सुभाणे ई कंदुमि न। चईसि पोइ श्राद्ध में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पंडित त खाराइणो ई हूंदो आहे, 2-3 कलाक छुटी वठी अधु ॾींहं जी बसि पोइ अची वञिजा। चईसि न मूंखे सॼो ॾींहुं छुटी खपे ऐं मां पंडित खे न खाराईंदो आहियां। त चईसि त श्राद्ध ऐं पंडित खे न खाराईंदो आहे त छा कंदो आहे? जा मंदर में ॾेई ईंदो हूंदई? चईसि न मां मंदर में बि न वेंदो आहियां। चईसि तूं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे? चई तो माउ जो श्राद्ध आहे, न पंडित थो खाराए, न मंदरनि में थो वञे, बाक़ी छा कंदो आहे? त हिन चईसि मां रोटी करे ऐं वृद्धाश्रम में वेंदो आहियां, उते रोटी खाराए ईंदो आहियां उन्हनि खे ऐं सॼो ॾींहुं उन्हनि सां मां वेही ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो आहियां। चईसि छो ईअं छो? चईसि मूंखे मां उते वेंदो आहियां न मूंखे सुकून मिलंदो आहे, छो जो मुंहिंजी माउ जीअरी हुई न त मां कॾहिं उन सां 1 मिंट बि वेठुसि कोन, न को मां उन जो मनपसंदि कॾहिं उनखे खारायो। मूंखे अञा ताईं उहो अफ़सोस थींदो आहे त मां माउ खे वणंदड़ रोटी छो न खाराई। कॾहिं कॾहिं चवंदी अॼु मूंखे हीअ खाइणी आहे, अॼु मूंखे ॿाहिरि वठी हल, अॼु मूंखे हेॾे वठी हल, पर मां न वठी वेंदो हुअसि। पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे त इहो मुंहिंजे मथां आहे न बोझ आहे, त मां वञी करे वृद्धाश्रम में उन्हनि खे माताउनि खे ॿुढियुनि खे खाराईंदो आहियां न पाण, ऐं सॼो ॾींहुं उन्हनि सां गुज़ारींदो आहियां, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो आहियां, त मूंखे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजी माउ हिननि सभिनी में वेठी आहे। मां ॻोल्हींदो आहियां मुंहिंजी माउ खे त मूंखे सॼो ॾींहुं छुटी खपे। उन्हनि खे पंहिंजूं ॻाल्हियूं यादि पियूं अचनि त अॼु अञा असां माउ खे झलियो आहे, ॿाहिरि चए पई हल त वठी हल, त असां न वठी विया आहियूं। चईंसि हा चङो तोखे छुटी कई सुभाणे वञ। ठीकु आहे, हू त हली वियो। ॿियो ॾींहुं थियो ऐं माउ वटि विया। चईंसि अम्मा अॼु हल तोखे तुंहिंजी मनपसंदि जेका थाली तूं खाईंदी हुई नी हल्दीराम जी, हल अॼु असां तोखे खाराए था अचूं। पोइ माणस वाइड़ी थी वई, कल्ह चवान पई त बि न पिया चवनि, अॼु पाण ई था चवनि, हिनखे विश्वास न पियो अचे। पोइ पहिरें पई माफ़ी था वठनि, चवनि था असां माफ़ कजो, पोइ वठी था त वॾा जेसि ताईं आहिनि न तेसि ताईं करे वठनि उन्हनि जी शेवा, पोइ पछताईंदासीं, हली वेंदा पोइ छा कंदासीं। उन्हनि जे दिलनि खे ख़ुशि कयूं वॾनि खे बसि, जीअं चवनि ज़रूरी थोरी आहे एज थी वई त भई हुननि खे कुझु खाइण पीअण न वणंदो, किथे ॿाहिरि वञणु उन्हनि खे न वणंदो, सभिनी खे थोरी न वणंदो, कंहिंखे त वणंदो बि हूंदो न। असां ते राजकोट वारनि ते किरपा आहे जो सत्संगनि में वञूं था त केॾे ॿाहिरि वञणु दिलि नथी थिए। सभु त अहिड़ियूं न हूंदियूं, पर केॾी महिल पाण खे बि इच्छा थींदी आहे न, भले पाण हिकु जेतिरियूं वञूं केॾे ॿाहिरि, थींदो आहे न भई हलूं, भले सत्संग करणु, जंहिंखे पोइ जंहिंमें रुचि हुजे। त वॾा जंहिंजे घर में आहिनि न त तेसि ताईं उन्हनि जो ध्यानु रखणु, उन्हनि खे मान ॾियणु ॾाढो इहो ज़रूरी आहे। संसार में केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके तुंहिंजे साम्हूं तुंहिंजा ऐं मुंहिंजे साम्हूं मुंहिंजा बणंदा आहिनि। हेॾां जूं ॻाल्हियुनि में मिर्च मसाला विझी होॾां था पहुचाइनि ऐं होॾां जूं हेॾां। तूं हर कंहिंखे दिलि जो हाल न ॿुधाए, जंहिंखे सॼण थो सम्झी
वक़्तु अचण ते उन्हनि मंझां ई नुक़सानु पवंदो आहे। इन ई नुक़सान खां बचण जो सभ खां सुठो साधन आहे अंतर्मुख विरती रखणु। सची ॻाल्हि आहे। माण्हू ॾिसूं पिया था न, तुंहिंजे मुंहं ते तो जहिड़ा, मुंहिंजे मुंहं ते मुंहिंजे जहिड़ा, हेॾां ॻाल्हियूं होॾे, हेॾां ॻाल्हियूं होॾे, वरी नोड़ीअ मां नांग करे पोइ ॿुधाईंदा। जेके ॿियनि जूं ॻाल्हियूं असां सां कनि था त उहे असांजूं ॻाल्हियूं कीअं रखंदा? असांजूं त ॿियनि खे ॿुधाईंदा न, एतिरो त पाण बि सम्झूं था न। त ॿियनि जी ॻाल्हि जो मूंसां करे थी त मां जेका हिनखे ॿुधाईंदसि उहा ज़रूरु ॿिए खे कंदी वञी। चए थो तंहिंखां हुननि खे ॻाल्हि ॿुधाई न दिलि जो हाल। अंतर्मुख वृत्ति, बसि ॿाहिरां ध्यानु घटाए छॾियऊं जेतिरो थिए। पंहिंजो पाण ॾे निहारियऊं, पंहिंजो पाण खे ठाहियूं। ॿियनि मां कुझु कोन मिलंदो। जेको सो हुनजा वीचार खणी ईंदासीं, हुनजूं ॻाल्हियूं, उहा ईअं आहे, उहा ईअं आहे। कंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं त वरी ॿियनि सां कंदासीं न, तंहिंखां ॿुध ई न। मां कहिड़ी आहियां बसि उहो ॾिसणु। मुंहिंजो मनु किथे बीठो आहे हींअर, किथे हुजणु खपे, उहो असांखे ॾिसणु। त पोइ ॿाहिरि निहारण जो टाइम ई कोन मिलंदो न। पाण ॾे जो निहारींदासीं त ॿाहिरि निहारण जो टाइम किथे मिलंदो? बोलो सतगुरु देव भगवान की जय। साईं लाला राज दिया रहमत अपार, गम न रहियो मत हरदम बार।
संसारी ओ श्री राम स्थानी साईं हरि का सुरती प्यारी श्री राम स्थानी साईं हरि का सुरती प्यारी ओ सतगुर की राखो जो राखो जो जो शान ओ जो जो शान ओ साईं नया राज दिया रहमत मत हरदम बहार साधो गुरु ज्ञानी जो शान कंदो मेरे पानी जो शान